आही सिंध मुंहिंजी मां जिनो सॾ अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मौरो मां ख़बर ॾींदा हलूं त मौरो वेझो ॻोठ जमाल शाह में मुड़ुस अहमद क़ोराई शराब जा पैसा न ॾियण ते पंहिंजी ज़ाल मसामात नुसरत क़ोराई ते सख़्त तशद्दुद करे संदसि बांह भञी छॾी आहे। ज़ख़्मी औरत मसामात नुसरत क़ोराई खे तालका अस्पताल मौरो आंदो वियो आहे। मसामात नुसरत क़ोराई साफ़िन खे रोईंदे ॿुधायो त खेसि संदसि मुड़ुस अहमद क़ोराई शराब वठी पीअण जा पैसा न ॾियण ते मारकुट कई। हिन मूंखे डंडा लठूं ऐं डांटनि सां तशद्दुद कयो। मसामात नुसरत क़ोराई वधीक चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे हर रोज़ मारकुट कंदो रहे थो ऐं हू वॾो ज़ालिम आहे। मसामात नुसरत क़ोराई मुतालबो कयो त संदसि ज़ालिम मुड़ुसु अहमद क़ोराई खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। अहिड़े वाक़े जी रिपोर्ट मौरो थाणे ते दाख़िल कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।